छा अहिड़ी गर्मी में तव्हांखे थकावट महसूस थी रही आहे? सोचो हिकु अहिड़ो जूस जेको न रुॻो तव्हांखे ज़ाइक़ो ॾिए तव्हांजी उन खे ख़तमु करे बल्कि तव्हांजी सिहत खे ई बहितर बणाए। अचो त ॻाल्हायूं कमंद जे जूस जे बारे में। छा तव्हांखे ख़बर आहे कमंद जो जूस सदियुनि खां वठी करे पंहिंजे ज़ाइक़े ऐं सिहत जे फ़ाइदनि लाइ मशहूरु आहे। हिन में भरपूर तव्हांजी सिहत जा फ़ाइदा आहिनि। हिन वीडियो में आख़िर ताईं जुड़िया रहंदा छो त वीडियो जे आख़िर में तव्हांजी दिलि चवंदी त हिकु गिलास कमंद जो जूस थी वञे। अक्सर माण्हुनि जे दिमाग़ में हिकु सुवालु ईंदो आहे त कमंद जे जूस मां त खंडु ठहे थी, खंडु नुक़सानकार आहे त कमंद जो जूस बि नुक़सानकार हूंदो। पर ईअं न आहे दोस्तों, जॾहिं खंडु ठहंदी आहे त शुगर केन खे क्रैश करे उन मां जूस निकिरंदो आहे, जूस मां उन खां पोइ खंडु ठहंदी आहे, जेके इन जा कम वारियूं न्यूट्रिशंस हूंदियूं आहिनि सॼियूं ज़ाया थींदियूं आहिनि। जॾहिं तव्हां हिकु गिलास कमंद जो पीअंदा 250 ml कमंद जो पीअंदा हुन में 180 कैलोरीज़ हूंदियूं आहिनि। कैलोरीज़ जे हिसाब सां इहो असां उन माण्हुनि खे रिकमेंड कंदा जेके वज़न वग़ैरह लाहिणु चाहिनि था। कैलोरी जे हिसाब सां थोरा घणियूं कैलोरीज़ आहिनि, पर हिन में समाउ प्रोटीन्स बि हूंदा आहिनि, फैट्स न हूंदा आहिनि। जेके हिन में सभिनी खां कम वारियूं शयूं हूंदियूं आहिनि, हिन में आयरन हूंदो आहे, मैग्नीशियम हूंदो आहे, पोटाशियम हूंदो आहे, फास्फोरस हूंदो आहे ऐं कैल्शियम हूंदो आहे। ऐं हिन खां अलावा हिन में एंटी ऑक्सीडेंट मटीरियल्स आहिनि जेको असांखे पोड़ाइप खां बचाईंदो आहे या रोकींदो आहे हुनखे, असां तकिड़ा कुराड़ वग़ैरह न थींदा आहियूं। ॿिया जेके इन जा फ़ाइदा हूंदा आहिनि कमंद जे जूस जा, उहो इहो त तव्हांजे हाज़मे खे बहितर कंदो आहे। ऐं ॿिया जेके पेशेंट हूंदा आहिनि लिवर वारा या जिनखे जॉन्डिस वग़ैरह हूंदी आहे, पीलाइप वारी स्किन हूंदी आहे, असां उन्हनि खे इहो रिकमेंड कंदा आहियूं त तव्हां कमंद जो जूस वग़ैरह पीअंदा कयो, छो त जेको कमंद जो जूस आहे उहो डिटॉक्सीफाई कंदो आहे तव्हांजे लिवर खे। हुन खां अलावा जेको उन जो फ़ाइदो आहे, कमंद जे जूस पीअण सां तव्हांखे पेशाब घणाईंदो आहे। जेके पेशेंट यूटीआई हूंदा आहिनि या जेके मसाने जा इंफेक्शन हूंदा आहिनि या पेशाब में साड़ो वग़ैरह हूंदो आहे, त असां उन्हनि खे इहा सलाह ॾींदा आहियूं तव्हां कमंद जो जूस वग़ैरह पीओ। हुन खां अलावा ॿियो जेको फ़ाइदो आहे, जिन माण्हुनि खे ॾंदनि में कैविटीज़ वग़ैरह हूंदियूं आहिनि, असां चवंदा आहियूं उहो इहो सोचींदा हूंदा त कमंद जो जूस त मिठो आहे, इहे कैविटीज़ खे रहंदो वर्स कंदा, पर बेसिकली हिन में फास्फोरस ऐं कैल्शियम हूंदो आहे जेके तव्हांजे ॾंदनि जी हेल्थ लाइ काफ़ी बहितर हूंदो आहे। ऐं सभिनि खां जेको बेस्ट फ़ाइदो आहे उहो तव्हांजा बोन्स स्ट्रेंथन थींदा आहिनि। छा त कमंद जे जूस में तव्हांजो आयरन अची वियो, कैल्शियम अची वियो, पोटाशियम अची वियो, मैग्नीशियम अची वियो, ज़िंक अची वियो, इहे सॼी जेके न्यूट्रिशन आहिनि तव्हांजे हॾनि खे स्ट्रेंथन कंदा आहिनि। तंहिं करे असां इहो रिकमेंड कंदासीं अहिड़ी तेज़ तपंदड़ गर्मी में तव्हां गिलास हिकिड़ो पीअंदा कयो। बसि हिन शइ जो ख़्यालु कंदा कयो जिथां तव्हां पीओ उन साफ़ सफ़ाई तव्हांजे गिलास ई तव्हांजे साम्हूं थिए। बसि सफ़ाई जो ख़्यालु कंदा कयो, मिटी वग़ैरह ख़्यालु कंदा कयो, बाक़ी तव्हांजी सिहत लाइ काफ़ी बहितर आहे कमंद जो जूस।